रानीपुर में टोल प्लाज़ा हमले गिम्स अस्पताल के सीनियर डॉक्टर नज़ीर खोखर ते हमलो करे केस रतोरत करे छड़ियो। हमले दौरान एक जणो बेहोश पिण थी पियो। मुतासिर डॉक्टर ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां टोल हमले जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। टोल प्लाज़ा वटि सुञाणप कराइण दौरान टोल अमले पारां कंबट जे गिम्स अस्पताल के सीनियर तरीन डॉक्टर नज़ीर खोखर ऐं संदसि साथियुनि सां मुंहमारी कंदे मथनि हमलो करे ॾिनो। अमलदारनि डॉक्टर नज़ीर खोखर ऐं संदसि साथियुनि ते लतुनि ऐं मुकनि जो वसकारो लाहे ॾिनो। जंहिं ते हिकु ॼणो बेहोश थी वियो जॾहिं त डॉक्टर नज़ीर बि सख़्तु ज़ख़्मी थी पियो। हुन मौक़े ते डॉक्टर नज़ीर अहमद खोखर, संदसि घरवारी अज़रा खोखर, साजिद मंगरियो, मौलवी मंज़ूर हुसैन मेमण जी अॻवानी में टोल प्लाज़ा साम्हूं क़ौमी शाहराह ते धरणो हयो वियो, जंहिं सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। अॻवाननि जो त टोल प्लाज़ा हमले सां असां पंहिंजो तारुफ़ बि करायोसीं, असां मुक़ामी माण्हू आहियूं। डॉक्टर नज़ीर ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवाननि जो त टोल प्लाज़ा हमलो मुक़ामी माण्हुनि सां बि ज़्यादती पियो करे। मुतासिर डॉक्टर नज़ीर खोखर ऐं ॿियनि चयो त तारुफ़ कराइण बावजूदि टोल प्लाज़ा जे अमले असां मथां लतुनि ऐं मुकनि जो वसकारो करे ॾिनो। हुन जो त सख़्तु तशदुद सबबि असांजो हिकु हमराह बेहोश बि थी वियो। मुज़ाहिरनि जो त जेसीं ताईं तशदुद कंदड़ टोल प्लाज़ा जे अमले खे गिरफ़्तार करे केस दाख़िल न कयो वेंदो, धरणो ख़त्म न कंदासीं। होॾां समाजी अॻवान अब्दुल सत्तार शाहानी बि मुज़ाहिरनि वटि हमदर्दी तौरु पहुतो, जंहिं टोल अमलदारनि सां ॻाल्हियूं कराए आईंदा ईअं कंहिं बि मुक़ामी माण्हू खे तंग न करण जो वचन वठी धरणो ख़त्म कराए छॾियो।